ईरान जे सुप्रीम लीडर जी शहादत खां पोइ एहतिजाजी मुज़ाहिरा धरना जारी ऐं सारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। हिन वक़्तु आडोलंग ते मौजूदु आहे कंदकोट मां फाइक सुमरो। जी फाइक तफ़सील गाह कंजो। जी हाँ, बिल्कुल मां ॿुधाए तव्हांखे ॿुधाए थो हलां त भरपासे वारे इलाइक़नि में ईरान जी सुपर लीडर शहादत खां पोइ कंदकोट ईरान वाक़े खां काउंसिलर जी रैली कढी वई। कंदकोट एहतजाज में शबा अमल करण सां गॾु रैली कढी वई। वॾे हंध मुशर ते कंदकोट मुज़र जो चवणु आहे त ईरान जी साबित ख़बर असली जी ॻणियुनि करे छॾी आहे। कंदकोट में रैली दौरान अमेरिका ऐं इसराइल सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त ईरान तयारु आहे ते इंतज़ारु करे रस्तनि ते निकिरी आया आहियूं। आलमी बिरादरी जो मुतालबो कयो त मुंहिंजी सेवा यकीन बणायो वञे। जी के ठीकु आहे, तफ़सील ॾियण जी महिरबानी।